अॼोकी अख़बार में जेकी ख़बरूं आयूं आहिनि उहे तमामु घणियूं इबरतनाक आहिनि। सर, तव्हांजो इशारो हुन किराए वारी जॻह मां मिलंदड़ लाश तरफ़ त न आहे? ऑफकोर्स, ॾिसो त रिश्ता कीअं बहस थी था वञनि, कीअं पीउ पंहिंजे पुट जो क़त्लु करे थो सघे। अफ़सोस। सर, मूंखे हैरत आहे, तव्हां कल्हो की अख़बार पढ़ी जंहिंमें पुट पीउ खे क़त्लु कयो हो? जी जी, मूं उहा अख़बार पढ़ी हुई जेका हिन केस जे मुतलिक़ आहे। सर, मूंखे यकीन आहे पंहिंजे पुलिस जे जवाननि ते त हिन कातिल खे जल्द पंहिंजी गिरफ़्त में आणींदा। असांखे ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ु अहिड़ो त जार विछाइणु घुरिजे जो हिकु बि ॾोहारी बची न सघे। सर, असां आउटडोर क्राइम ते त कंट्रोल करे सघूं था, पर जेको इनडोर जुर्म थिए थो उनखे कंट्रोल करणु इंतिहाई मुश्किल आहे। इन करे असांखे रोडनि ते CCTV कैमरा लॻाइणु घुरिजनि ऐं पुलिस जी पेट्रोलिंग वधाइणी पवंदी, तॾहिं क्राइम ते कंट्रोल थी सघंदो। जॾहिं असां CCTV कैमरा हणाया त ॾोहारी घरनि दुकाननि में घिड़ी न सघंदा, ऐं जेकॾहिं घिड़िया न उन्हनि जो बचणु मुहाल थी वेंदो। बिल्कुलु सर, मां तव्हांजी ॻाल्हि सां सहमत आहियां ऐं इहे ॿई कम जल्द थियणु घुरिजनि। मूं DIG ऐं IG साहब सां ॻाल्हायो आहे, इनशाअल्लाह जल्दी इहे कमु मुकमल थी वेंदा। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शहर में कुझु ॾींहंनि खां फ्रॉडी टोलो सरगर्म थी वियो आहे, जंहिंमें 2 मर्द ऐं 1 औरत शामिल आहिनि, जेके शहरनि खे शादीअ जो ॾटो ॾेई माल मिल्कियत फुरे फरार थी वञनि था। पुलिस जो चवणु आहे त असीं तमामु जल्द इन फ्रॉडी टोले खे गिरफ़्तार करे वठंदासीं। पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रही आहे। अवाम खे बि घुर्जे त होशियार रहनि ऐं पुलिस सां भरपूर सहकार कनि त जीअं इन फ्रॉडी टोले खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे सघिजे। बाबा, दुआ कर त ज़मीर जल्दी हार वठी अचे त पाण हितां निकिरण जी कयूं। हा धी, मां टिकट कराए छॾी आहे। सॼो सामान खणी राति उॾिरी हलंदासीं। हा बाबा, जीअं ई ज़ोएब हार वठी आयो न त पाण राति ई निकिरी हलंदासीं। पोइ त असांजा सभु ख़्वाब पूरा थी वेंदा ऐं पोइ असांखे इहो कमु करण जी ज़रूरत ई न पवंदी। शाबाश धी शाबाश, तो मां इहा ई उमेद हुई। हिन दौलत जे करे त असां हिकिड़ो खून बि करे चुका आहियूं। बसि बाबा, वधीक हाणे मां बर्दाश्त नथी करे सघां। हे सभु कुझु जेको बि थींदो न, हाणे आख़िरी थींदो। घणो ई माण्हुनि खे लुटियो फुरियो आहे, हाणे मां थकिजी वई आहियां। घणो ई ज़लील ऐं ख्वार थियाऊं, हाणे घणो थियो। बसि बाबा, हाणे जल्दी असां पंहिंजे मक़सद में कामयाबु थी वेंदासीं। धोखेबाज़ो, मां तव्हांखे तव्हांजे मक़सद में कामयाबु थियणु कोन ॾींदुसि। मूं तव्हांखे छा सम्झो ऐं तव्हां छा निकितो? बकवास बंदि कर। मां हाणे ई पुलिस ॾे थो वञा। ज़िंदा रहंदे त वापसि वेंदे न। सॻी भेण खे कोन छॾियो त तोखे छॾींदुसि। बाबा, हे त सची में मरी वियो। मरी वियो त वञी खॾ में पए। हल। इंदा साहब ही फराडी टोलो सां गतायो आहे। चाही तव्हांजा मुजरिम ही आहिनि? हाँ हाँ,
हाँ साईं, यही वही ज़ालिम आहिनि, यही वही ज़ालिम आहिनि जिन मुंहिंजी ज़िंदगी उजाड़ी आहे। यही ज़ालिम आहिनि, यही ज़ालिम आहिनि। साहब छा छा न मूं ख़्वाब ॾिठा त पंहिंजे पुट जे मुंहं ते मां मोड़ ॾिसंदुसि, उनजी शादी कंदुसि, उनजे हथ खे मेहंदी लॻाईंदुसि, पर साहब हिननि मुंहिंजा सभु ख़्वाब चिकना चूर करे छॾिया। साहब ही वॾा ज़ालिम आहिनि, साहब ही वॾा ज़ालिम आहिनि। हिननि खे न छॾिजो, हिननि खे न छॾिजो, ख़ुदा रा साहब हिननि खे न छॾिजो। इमदाद साहब तव्हां होश कयो, तव्हां सां इंसाफ़ थींदो। मां न हिननि खे अहिड़ी त सज़ा ॾियारींदुसि जो हिननि जा ॾोह बि ॾकी वेंदा। साहब हिननि खे तफ़ाई अची वेंदी, पर मुंहिंजो पुटु त कोन वठंदो न साहब। ज़ोएब मां तोखे किथे ॻोल्हिया, ज़ोएब मां तोखे किथे ॻोल्हिया मुंहिंजा बचड़ा। सूबेदार साहब, पंहिंजे पुलिस वारनि खे चओ त मूंखे गोली हणी मारे छॾनि। सॼी राति मूंखे थाणे में निंड नाहे आई। बकवास बंदि कर, जेको साहब पुछई थो उहो ई ॿुधा। केतिरनि जी ज़िंदगी असां खेॾी थी, तोखे शर्म नथो अचे? तव्हांजो इहो ड्रामो कामयाबु थियणु कोन ॾींदुसि। हाणे तव्हां असांखे सही सही ॿुधायो त तव्हां इहे खून छो कया? मूंखां ग़लती थी वई साहब, मूंखे माफ़ कयो, मां बेकसूर आहियां। हीउ जेको बि कुझु थियो आहे बाबा जी लालच ऐं लोभ जे करे थियो आहे। ऐं फज़ुल खे त तव्हां ई मारियो हो न। मूं तव्हां खां छा पुछो? तव्हां फज़ुल खे छो मारियो? साहब, हीउ खून मां पाण नाहिनि कया। हीउ सभु कुझु त मूं बाबा जे चवण ते कयो हुयो। ज़मीन साहब, तव्हां केस खे सम्झी वियो न? जी सर, सभु सम्झी वियुसि। माना त शमीर असांखां असुल ॻाल्हि लिकाई आहे न साहब। माना त फज़ल जे क़त्ल में शमीर भी शामिल आहे। ज़मीन साहब, तूं पुलिस पार्टी तैयार कर, जल्दी इन शमीर खे बि गिरफ़्तार करे अचो। सॼे मामले जो बानीकार असल में शमीर आहे। हा छोकिरी, मासूम चेहरा ऐं निगाहें फ़रेबी। मां त मुमताज़ मौलाई खे बि चवंदुसि त तोते बि को कलाम लिखे। मासूम चेहरो ऐं किरदारु फराडी। हिननि खे लाकअप करे छॾियो ऐं जल्दी शमीर खे गिरफ़्तार करे अचो।